सिंधी संगत जे पारां असां शुरू कयो आहे नओं डिजिटल चैनल सिंधी संगत.tv। जीअं ई उन में लॉगिन कंदा त ई ॾिसंदा विलायती घोट जी ॻोल्हा टेलीफिल्म। हिन टेलीफिल्म जी कहाणी लिखी आहे श्रीमती सुंदरी उत्तमचंदानी। असांजी सिंधी समाज में हर का माउ चाहे थी त मुंहिंजी धीउ पणिजे त कंहिं विलायत में रहंदड़ कंहिं छोकिरे सां। ऐं ईअं ई मीना पंहिंजी धीउ सिली खे वठी हिंदुस्तान में आई आहे, बॉम्बे में पंहिंजी साहेड़ी जे घर। ऐं पोइ ही ॿई गॾिजी पंहिंजी सिलीअ लाइ ॻोल्ही छोकिरो जेको रहंदो हुजे विलायत में। ऐं पोइ ॾिसो ही कहिड़ी दिलचस्प कहाणी कीअं अॻिते थी वधे। तव्हां सभिनी खे पंहिंजे दिलि सां ॻाल्हि लॻंदी त अॼु ई ताईं लॉगिन कयो ऐं ॾिसो हीअ फिल्म। हिन फिल्म में मूं, मुंहिंजी मम्मी सुंदरी उत्तमचंदानी ऐं मुंहिंजी धीउ मूमल टिनी अदाकारी कई आहे। ऐं सचमुच त टिनि पीढ़ियुनि जो इहो सिंधीअ में पहिरियों कमु थींदो जेको बिल्कुलु तारीख़ी थींदो। सो तव्हां बि ज़रूरु ॾिसो, ॿियनि खे ॿुधायो, छो जो सिंधी पखड़ियल आहियूं हर हंधि। इन लाइ असां सभिनी ते इहा जवाबदारी आहे त हिननि ॻाल्हियुनि जी ख़बरचार हिन चैनल सिंधी संगत.tv डिजिटल चैनल जी ख़बर सभिनी ताईं कीअं पहुचाईंदासीं, जेकॾहिं असीं उन्हनि सां पंहिंजी हीअ फिल्म ॾिसी ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं पंहिंजो रायो ॾेई करे उनखे ॿुधाईंदासीं त असांजो डिजिटल सिंधी चैनल शुरू थी वियो आहे। जीअं ॿिया चैनल आहिनि एमेज़ॉन जो प्राइम, नेटफ्लिक्स, ज़ी5, हॉटस्टार, तीअं असांजो बि हिकु सिंधी चैनल आहे सिंधी संगत.tv, जंहिंमें असीं ॾिसंदासीं पंहिंजो सॼो सिंधी मवाद, सिंधी सॉफ्टवेयर, जंहिंमें टेलीफिल्म्स आहिनि, गीत आहिनि, डांसूं आहिनि, उन खां सवाइ स्किट्स, कॉमेडी ऐं दुबई में कयल असांजा कल्चरल शोज़ आहिनि जंहिंमें हिंद ऐं सिंध जे कलाकारनि हिसो वरितो आहे। त उन्हनि जा प्रोग्राम बि ॾिसी सघो था पंहिंजे घर में पंहिंजी सहूलियत सां। हिन वक़्तु ख़ासि करे जॾहिं असांखे फ़क़ति इहो ई ख़्याल थो अचे त हीउ टाइम कीअं पास करियो, त पंहिंजो वक़्तु पास कयो, सुठी तरह सां गुज़ारियो, सिंधी मवाद ॾिसो, सिंधी टेलीफिल्मूं ॾिसो ऐं सिंधी सॉफ्टवेयर ॾिसो। सिंधीअ में तव्हां पंहिंजी सहूलियत सां ॾिसी सघो था, ॿियनि खे ॿुधायो, पाण बि ॾिसो, जीअं सिंधी ॿोली अञा हले ॿोले ऐं असांजी सुञाणप सदाईं हुजे क़ाइमु। जय झूलेलाल।